वफ़ाक़ जे तरफ़ां जेको सिंध जे जेके ॿेट आहिनि डिंगी ऐं भंडार उन्हनि ते जेके कब्ज़ा थी रहिया आहिनि उन जे ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी सरापा एहतजाज आहे। उन हवाले सां हिते जेके अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो उन हवाले सां छा चवणु आहे। जेके सिंध जा ॿेट आहिनि उहे सिंध जी मिल्कियत आहिनि। उन ते वफ़ाक़ जो जेको कब्ज़ो आहे या जेको सदारती ऑर्डिनेंस पास करायो कब्ज़ो करणु चाहिनि था उन जो असां परज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं ॿेट सिर्फ़ु सिंध जा आहिनि ऐं सिंधी क़ौम जा आहिनि। असां पंहिंजे ॿेटनि जी हिफ़ाज़त करण बि ॼाणूं था ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त कंदासीं। ऐं इन लाइ 11 तारीख़ ते 11 अक्टूबर 2020 ते जेको सो सिंध तरक़ी पसंद पार्टी कराची में गवर्नर हाउस जे अॻियां धरणो हणंदी ऐं दुनिया खे असां मैसेज ॾींदासीं त ही 5 करोड़ ग़ैरतमंद सिंधी पंहिंजी सिंध धरतीअ जे इंच इंच जी हिफ़ाज़त करे सघनि था। कॾहिं बि असां वफ़ाक़ी गवर्नमेंट जो इहो ख्वाबु पूरो थियणु कोन ॾींदासीं त हू सिंध खे टुकड़ा टुकड़ा करे या सिंध खे वफ़ाक़ जे हवाले करे। इंशाअल्लाह ही 5 करोड़ क़ौम पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कंदी ऐं हिफ़ाज़त करणु ॼाणे थी। सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो नामंज़ूर ऐं असां सिंध तरक़ी पसंद पार्टी इन जी मज़म्मत करे थी ऐं वफ़ाक़ खे ईअं सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो करणु न ॾींदासीं ऐं इन जे ख़िलाफ़ तहरीक हलाईंदासीं। ऐं 11 तारीख़ ते कराचीअ में असांजी रैली आहे जंहिं इन हवाले सां बाक़ी वफ़ाक़ खे सिंध ते ॿेटनि ते कब्ज़ो करणु न ॾींदासीं। इहा एहतजाजी जेका तहरीक आहे इहो वफ़ाक़ जे तरफ़ां सिंध जे जेके मुसलसल वसीलनि ते सिंध जे हक़नि ते जेके धाड़ा आहिनि कब्ज़ा आहिनि या ग़ैर आइनी जेको सो हिकिड़ो हरकतूं आहिनि उन जे ख़िलाफ़ु आहे। त बाबा हीअ जेको ॿेट आहिनि या वसीला आहिनि इहे सिंध जो हक़ आहिनि सिंध जी मिल्कियत आहिनि। उन ते के बि ग़ैर आइनी फ़ैसिला असां न कंदासीं। इहो तव्हां जेके वफ़ाक़ जे तरफ़ां फेडरेशन जे जो जेको सिस्टम आहे उन जे सीने में तव्हां जेको सो हिकिड़ा छुरा हणी रहिया आहियो उनखे जेको सो खंजर हणी रहिया आहियो। इहा सिंध तरक़ी पसंद पार्टी जेका समूरे जेको सो हिन अमल जी मुखालफ़त बि करे थी मज़म्मत बि करे थी। वफ़ाक़ पारां फौरी तौर सिंध जे ॿेटनि ते जेके कब्ज़ा आहिनि उहे ख़तमु कया वञनि ऐं सिंधी अवाम में पैदा थींदड़ बेचैनी ख़तमु कई वञे। असद शहर टाइम न्यूज़ सिंधड़ी।